अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त अल्लाह जे करम सां तव्हां ख़ुशि चाक चङा भला हूंदा। अॼोकी मालूमाती पोस्ट तव्हांखे सुहांजणो जे बारे में मालूमात ॾियणु आहे। सुहांजणो जो वणु लातादाद फ़वाइद जो मालिक आहे। सुहांजणे जे बारे में साइंसी तहक़ीक़ मूजिबि यूरोप ऐं अमेरिका में वण ते हलचल मतल आहे। तहक़ीक़ कंदड़ ऐं ग़िज़ाई माहिर साइंसदान हिन जी करशमाती ख़ासियतुनि ते हैरान आहिनि। हिन जे पन मां जेके तयारु थियल पाउडर, कैप्सूल, गोरियूं ऐं ग़िज़ाई शयूं घणे तइदाद में विकामजी रहियूं आहिनि। जापान जी हिकु मरूफ़ खीर कंपनी तमामु घणे अरसे खां सुहांजणो जे नाले सां ॿारनि लाइ खीर ठाहे रही आहे, जेको ग़िज़ाई ख़ुसूसियतुनि तां भरपूर आहे। असांजे माण्हुनि खे इहा ख़बर नाहे त सुहांजणो हिकु कीमियाई वणु आहे। हिन में तमामु मर्ज़नि जा निहायत सस्ता ऐं आसान इलाज आहिनि। हीउ तमामु मर्ज़नि जो इलाजु मुहैया करे थो, जंहिंजो एलोपैथिक तरीक़े में को बि इलाजु मौजूदु न आहे। सुहांजणे जी इस्तेमाल सां को बि ख़राबु रद्द-ए-अमल न थींदो आहे। हीउ वणु भारत, पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में हिमालय जबल जे शाख़नि जे वेझो इलाइक़नि में पैदा थियण वारो ॿूटो आहे। जदीद तहक़ीक़ ॿुधाए थी त सुहांजणो हिकु नामियाती कुदरती बर्दाश्त ऐं ताक़त जो सरचश्मो आहे। हिननि जा मेवा ऐं पाड़ू बि मुफ़ीद आहिनि, पर सभ खां वधीक कारआमद सुहांजणे जो पन आहे। चयो वञे थो त सुहांजणो लॻभॻि 300 बीमारियुनि जे लाइ मुफ़ीद आहे ऐं हिन जे इस्तेमाल सां को बि ख़राबु असरु नाहे पवंदो। हीउ ख़ासि करे पोढ़नि माण्हुनि जे लाइ मुफ़ीद आहे। हिन जो इस्तेमालु यादाश्त खे बहितर बणाईंदो आहे। हिन खे आलमी सिहत वारे इदारे WHO बि गुज़िरियल 4 ॾहाकनि खां बेतौर हेल्थ सप्लीमेंट इस्तेमालु करे रहियो आहे। जिस्म जे कुदरती मुदाफ़ियत खे वधाए थो, दिमाग़ ऐं अखियुनि खे ग़िज़ा मुहैया करे थो, हिन जी ताक़त वधाए थो, जेको बायोजुज़नि सां गॾु हल खे हथी ॾिए थो, जिस्म जी सेल मेम्ब्रेन जी दीवार खे हथी ॾिए थो, चौहरे ते घुंजनि ऐं लकीरनि ठाहिण खे बि घटि करे थो, जिगर ऐं गुर्दनि जे कमकार खे तेज़ करण ऐं उन्हनि जी जल्द खे ताक़तवर ऐं ख़ूबसूरत बणाइण जो कमु ॾिए थो। हाज़मे सिरिश्ते खे मज़बूत करे थो, जिस्म में क़ुवत मुदाफ़ियत वधाए थो, सेहतमंद रत जे निज़ाम खे हथी ॾिए थो, सोज थियण खां रोके थो, जिस्म में सेहतमंदी ऐं एहसास आणे थो, जिस्म में शुगर जी सतह खे क़ाइमु रखे थो। जिन ख़ासियतुनि करे सुहांजणे खे बेतौर बहितरीन ग़िज़ा तसवुरु कयो वञे थो। हिन में विटामिन, मुअदनियात ऐं ॿियूं इंसानी ज़रूरतुनि जा जुज़ शामिल आहिनि। हिन जे 100 ग्राम ख़ुश्क पननि मां 10 खां 9 दफ़ा वधीक प्रोटीन, गजरनि खां 10 दफ़ा वधीक विटामिन ए, केले खां 15 दफ़ा वधीक पोटेशियम, खीर खां 17 दफ़ा वधीक, केले खां 4 भेरा वधीक पोटेशियम, कणक खां 4 भेरा वधीक फाइबर, खीर खां 8 भेरा वधीक कैल्शियम ऐं नारंगी खां ॿीण ते विटामिन सी शामिल हूंदी आहे। दोस्तों, हाणे तव्हांखे ॿुधायूं त सुहांजणो कीअं इस्तेमालु कयो वेंदो आहे। तव्हां सुहांजणो जी कश्तमाती ॿूटियुनि जी तमामु ख़ासियतुनि मां फ़ाइदो हासिलु करे सघो था। सुहांजणो ॿूटे जे पननि खे पटे या टारियुनि खे पटे शाख़नि खां अलॻि करे उनखे सुठे नमूने सां धोई ख़ुश्क कयो। उनखां पोइ सुकाए छॾियो। जॾहिं पन सुकी वञनि त उनखे पीही पाउडर ठाहियो ऐं कंहिं बंदि बरनीअ में महफ़ूज़ करे वठो। रोज़ानो सुबुह या शाम 1 चमचो पाउडर 1.5 कप पाणीअ में सुठे नमूने मिलाए पोइ चांहि वांगुरु पी छॾियो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त हिन में माखी मिलाए शरबत ठाहे सघो था। हिन शरबत में ग्रीन टी बि मिलाए सघो था। शुरूअ में 1 चमचो पीअणु शुरू कयो, बैदि में ॾींहं में 2 दफ़ा बि इस्तेमालु करे सघो था। हिन जो इस्तेमालु जिस्म मां ज़हरीला मादा ख़ारिज करण जी सलाहियत रखे थो, जंहिंसां अव्हांखे दस्त बि थी सघनि था। जीअं त सुहांजणो में 300 बीमारियुनि जो इलाजु मौजूदु आहे। तमामु अहिड़ियूं बीमारियूं जेके लाइलाज आहिनि, जिन में ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, सोज, जिगर जी ख़राबी, शुगर, बुढ़ाइप में घुंजनि खे रोकण लाइ, संदनि जो सूरु, सोज, थोल, दिलि जा मर्ज़, दिमाग़ी सिहत जे लाइ बहितरीन ऐं यादाश्त खे इंतिहाई तेज़ करे थो। नज़र जी कमज़ोरी खे घटाए थो। देसी हिकमत में हिन जे पननि जे रस मां सुरमूं बि ठाहियो वेंदो आहे, जंहिंजे लॻाइण सां चश्मो बि न लॻाइणो थो पवे। दिमाग़ में सेरोटोनिन ऐं डोपामाइन जी मिक़दार
वधाए थो, जंहिं करे डिप्रेशन ख़तमु ऐं तबियत ख़ुशबाश थी वञे थी। जिगर जे तमामु ज़हरीली मादनि खां पाक करे थो, जंहिं जे नतीजे में साफ़, शफ़ाफ़, सेहतमंद खून, शादाब चमड़ी ऐं चहिरो निकिरी पवनि था। सुहांजणो एंटीऑक्सीडेंट ऐं एंटीबैक्टीरियल गुण आहे। ज़ख़्मनि खे जल्दी भरिजण जी सलाहियत रखे थो, जो दुनिया जा महांगे खां महांगा कैप्सूल, गोरियूं ऐं फूड सप्लीमेंट हिन जे 2 चमचनि जे अॻियां का बि हैसियत नथा रखनि। हीउ दिमाग़ खे भरपूर ग़ज़ाइयत फ़राहम करे थो, जंहिंसां वारनि जी निशोनुमा बहितरीन थिए थी। सुहांजणे सां तबियत में ख़ुशीअ जो अहसासु ऐं ज़िंददिली पैदा थिए थी। जेके ॿारड़ा ऐं पौड़ा दिमाग़ी तौरु कमज़ोर आहिनि ऐं जिन जे वज़न में वाधारो नथो थिए, उन्हनि जे लाइ ही बहितरीनु सप्लीमेंट आहे। वज़न घटि करण वारा सुहांजणे जा 2 चमचा रोज़ानो इस्तेमालु करण सां हर तरह जी कमज़ोरी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ पेचीदे बीमारियुनि खां निजात मिले थी। अचो त सुहांजणे जे ॿूटे खे